कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो भरिसां ॻोठ बख्शियल मरी जे रहवासी मरी बिरादरी जे माण्हुनि पारां कंडियारो ऐं मोहब्बत देरो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आदम मरी, अब्दुल हमीद मरी, आसिफ मरी ऐं ॿियनि ताईंदे चयो त कंडियारो ऐं मोहब्बत देरो पुलिस संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। बिना जाइज़ घरनि ते चढ़ाई करे खेनि परेशान कयो पियो वञे। हिननि चयो त पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे खणी वई। पैसनि एवज़ 2 ॼणनि खे छॾियो वियो। पुलिस संदन 2 नौजवाननि ज़ाहिद मरी ऐं वाजिद मरी खे गुम करे छॾियो आहे। संदन गिरफ़्तारी ज़ाहिर न पई कई वञे। SHO कंडियारो संदन अमरान जी आज़ादी लाइ रिश्वत तलब करे रहियो आहे। न ॾियण जी सूरत में संदन अमरान खे न पियो छॾियो वञे। पुलिस असांखे पूरे ज़िले अंदरि केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही आहे, जंहिं सबबु हू परेशान आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त पुलिस ख़िलाफ़ क़दम खणी संदन गिरफ़्तार कयल 2 ॼणनि खे आज़ाद करायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।